ज़िक्रुल्लाह जा वाक़िआ। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिन नबिय्यीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ज़िक्रुल्लाह जा वाक़िआ दुआए अत्तार। या रब्बे करीम जेको भी ही रिसालो ज़िक्रुल्लाह जा वाक़िआ पढ़ी या ॿुधी वठे उनखे ॿिन्ही जहाननि में सुकून ऐं चैन अता फ़रमाए ऐं उनखे माउ पीउ ऐं ख़ानदान समेत बेहिसाब जन्नत में दाख़िला नसीब फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं शौक़ ऐं महबत जे सबबि मूं ते ॾींहं ऐं राति में 3 भेरा दुरूद पाक पढ़ियो। अल्लाह पाक ते हक़ आहे त हू उन ॾींहुं ऐं उन राति जा गुनाह बख़्शे छॾे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। मुअज्जम कबीर 362 बिलकरना हदीस 928। सैयदना जुनैद बग़दादी ऐं पखी। मशहूर वलीउल्लाह हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाहि अलैहि जी ख़िदमत में कंहिं शख़्स हिकु पखी तोहफ़े तौरु पेश कयो। हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाहि अलैहि उनखे पाण वटि रखियो, पर पोइ जल्द ई उनखे आज़ादु करे छॾियाऊं। संदन ख़िदमत में अर्ज़ु कयो वियो, तव्हां इनखे छो आज़ादु करे छॾियो? पाण फ़रमाइण लॻा, हिन पखीअ मूंखे चयो, ए जुनैद, तव्हां पाण त आज़ादी सां हर तरफ़ घुमी फिरी रहिया आहियो, पंहिंजे दोस्तनि ऐं अहबाबनि सां मुलाक़ातूं बि करे रहिया आहियो, पर अव्हां मूंखे क़ैद करे रखियो आहे। मूंखे बि आज़ादु करे छॾियो त जीअं मां बि पंहिंजे दोस्तनि सां मुलाक़ात करे सघां ऐं आज़ादी सां उॾरी सघां। हुन जी अहिड़ी ॻाल्हि ॿुधी मूं खेसि आज़ादु करे छॾियो। हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, जॾहिं मूं उन पखीअ खे आज़ादु कयो त हुन मूंखे चयो, ए जुनैद, मां इन करे क़ैद कयो वियो हुयुसि जो हिकु ॾींहुं मां अल्लाह पाक जे ज़िक्र खां गाफ़िल थी वियो हुयुसि। हाणे मां तव्हां सां वाइदो करियां त आइंदा कॾहिं बि अल्लाह पाक जे ज़िक्र ऐं संदसि यादि खां गाफ़िल न रहंदुसि। ए जुनैद, मां सिर्फ़ु हिकु ॾींहुं अल्लाह पाक जे ज़िक्र खां गाफ़िल थियुसि त उन जुर्म जी सज़ा मूंखे क़ैद जी सूरत में मिली, त पोइ उन्हनि इंसाननि जो छा थींदो जेके सॼी ज़िंदगी अल्लाह पाक जी यादि खां गाफ़िल रहंदा आहिनि। इहा नसीहत करण खां पोइ उहो पखी उॾरी वियो। अल्लामा सफ़ूरी रहमतुल्लाहि अलैहि हिन वाक़े जे तहत फ़रमाइनि था, उहो पखी बार बार हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाहि अलैहि वटि अचणु लॻो ऐं साणनि मानूस थी वियो। एतिरी हद ताईं जो जॾहिं पाण दस्तरख़्वान ते खाधो तनावुल फ़रमाईंदा हुआ त उहो पखी बि दस्तरख़्वान ते अची वेंदो हो ऐं साणसि गॾिजी खाधो खाईंदो हो ऐं दाणा चुॻंदो हो। जॾहिं हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाहि अलैहि जो इंतक़ाल थी वियो त उहो पखी बि हेठि किरी पियो ऐं तड़पण लॻो। नेठि तड़पी तड़पी हुन जो बि दम निकिरी वियो। पाण रहमतुल्लाहि अलैहि जे इंतक़ाल खां पोइ कंहिं खेनि ख्वाब में ॾिसी पुछियो, मा फ़अलल्लाहु बिक, याने अल्लाह पाक अव्हां सां कहिड़ो मुआमिलो फ़रमायो? हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाहि अलैहि इरशाद फ़रमायो, मूं हिकु बेज़बान पखीअ ते रहम कयो त अल्लाह पाक मूं ते बि रहम कयो। नुज़हतुल मजालिस 20/1। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, हिन ईमान अफ़रोज़ वाक़िए मां असांखे इबरत जा केतिरा ई मदनी गुल मिलनि था, जिन मां कुझु अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहिनि। हिकु, जेको पखी अल्लाह पाक जे ज़िक्र खां गाफ़िल थींदो आहे उहो क़ैद थी वेंदो आहे। जमादात ऐं नबातात जो मामिलो बि कुझु अहिड़ो ई आहे। जीअं त हदीस पाक में आहे, वण ते कुहाड़ो तॾहिं ई हलंदो आहे जॾहिं उहो अल्लाह पाक जे ज़िक्र खां गाफ़िल थींदो आहे। दुनिया में जेके बि पखी ऐं जमादात वग़ैरह आहिनि, सभु अल्लाह पाक जो ज़िक्र कंदा आहिनि ऐं हर वक़्तु उन जी यादि में संदन ज़बान तर रहंदी आहे। ॿियो मदनी गुल ही हासिल थियो त अल्लाह पाक जी अता सां औलिया किराम रहमतुल्लाहि अलैहिम पखियुनि सां ॻाल्हाईंदा आहिनि ऐं संदन ॿोली सम्झंदा आहिनि। 3, हिकु मदनी गुल ही बि मिलियो त चौपायनि ऐं पखियुनि सां बि हुस्न सलूक सां पेश अचणु घुरिजे। तंहिं करे जेके माण्हू जानवर पालींदा आहिनि उन्हनि खे हिन बारे में सोचणु घुरिजे। मच्छियूं पालणु। ए आशिक़ाने रसूल,
अॼुकल्ह माण्हू शीशे जी नंढड़ी शोकेस में प्लास्टिक जा कुझु गुल विझी उन में रंग बिरंगी नंढियूं नंढियूं मच्छियूं रखंदा आहिनि। उहे प्यारियूं प्यारियूं मच्छियूं शोकेस जे शीशे खे पाणी सम्झी रस्तो ॻोल्हींदियूं बार बार पंहिंजो मुंहुं उन सां टकराईंदियूं आहिनि ऐं ॾिसण वारा संदन अहिड़ी हरकत मां लुत्फ़ अंदोज़ थींदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि खे सोचणु घुरिजे त इहे मच्छियूं वसी समुंड में आज़ादी सां तरंदियूं आहिनि, पर अॼु हुननि वीचारियुनि खे हिकु नंढड़े शोकेस में बेदर्दीअ सां क़ैद कयो वियो आहे। तोड़े जो शीशे जो शोकेस में मच्छियूं रखणु हराम न आहे, पर थोरो सोचो जेकॾहिं असांखे हिकु कमरे में नज़र बंदि कयो वञे त असां ते छा गुज़रंदी। यकीनन दुनिया जूं समूरियूं आसाइशूं मुहैया हुअण जे बावजूदु असांजो जीअण जंजाल थी वेंदो। अहिड़ी तरह इन्हनि पखियुनि खे ॾिसी बि वॾो तरस ईंदो आहे जिन खे माण्हुनि पिंजरनि में क़ैद करे संदन परवाज़ जो सिलसिलो मुनक़ते याने ख़तमु करे छॾियो आहे। इन ई ॻाल्हि जे तरफ़ इशारो कंदे शाइर छा त ख़ूब चयो आहे, ए ताइरे लाहूती उस रिज़्क़ से मौत अच्छी जिस रिज़्क़ से आती हो परवाज़ में कोताही। बहरहाल अल्लाह पाक जे कंहिं बि मख़लूक़ ते बग़ैर सबब जे ज़ुल्म न करणु घुरिजे। किथे ईअं न थिए जो इहो ई असांजी आख़िरत जी बर्बादी जो सबबु बणिजी वञे। ॿिलीअ ते ज़ुल्म करण जो अज़ाब। हदीस पाक में आहे त हिकु औरत खे इन करे अज़ाब में मुब्तला कयो वियो जो हुन हिकु ॿिलीअ खे क़ैद करे रखियो हो। न खेसि कुझु खारायईं पीआरियईं ऐं न ई खेसि आज़ादु छॾियईं त जीअं घुमी फिरी कुझु खाई गुज़ारो करे वठे हा, तां जो उहा मरी वई। मुस्लिम सफ़ो 1082 हदीस 6675। पखियुनि खे तकलीफ़ न पहुचे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, जेतोणीकि पखी पालणु नाजाइज़ ऐं हराम न आहे, पर जेकॾहिं को पाले थो त उनखे उन्हनि जे लाइ ग़िज़ा जो ज़ख़ीरो रखणु घुरिजे त जीअं उहे खाईंदा पीअंदा रहनि ऐं खेनि कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ न पहुचे। जेसिताईं शीशे जे शोकेस में मच्छियूं पालण जी ॻाल्हि आहे त इहो शौक़ खां सवाइ कुझु बि न आहे। थोरो गौर करियो त क़ैद में हिननि वीचारियुनि ते छा गुज़रंदी हूंदी। उहे खुलियल पाणी में बिल्कुलु आज़ादु हूंदियूं आहिनि, जेॾांहुं चाहींदियूं आहिनि वेंदियूं आहिनि। अव्हां ॾिठो हूंदो त उहे नंढियूं नंढियूं मच्छियूं बार बार शीशे सां पंहिंजो मुंहुं टकराईंदियूं रहंदियूं आहिनि, छो त शीशो ट्रांसपेरेंट याने शफ़ाफ़ पाणी वांगुरु हूंदो आहे जंहिंखे ही पाणी सम्झी रहियूं हूंदियूं आहिनि। इन करे बार बार शीशे सां मुंहुं टकराइण सबबु खेनि जेका तकलीफ़ थींदी हूंदी इन खे को अहसासु रखण वारो ई सम्झी सघे थो। कुझु माण्हू ॾाढा हुसास हूंदा आहिनि। जीअं हिकु वाक़ियो आहे त पुठीअ ते चहबुक जो निशान। हिकु शख़्स पंहिंजे घोड़े खे ज़ोर सां चहबुक हयो त उते भरिसां ई कंहिं खट ते के बुज़ुर्ग तशरीफ़ फरमा हुआ जिन खे उन ते एतिरो सदमो रसियो जो संदन पुठीअ ते चहबुक जो निशान ठही वियो। ए आशिक़ाने रसूल, जेकॾहिं असां अल्लाह पाक जी मख़लूक़ ते रहम कंदासीं त इनशा अल्लाह असां ते बि रहम कयो वेंदो, पर जेकॾहिं नऊज़ु बिल्लाह असां अजायो ज़ुल्म कंदासीं त क़यामत जे ॾींहुं फासी वेंदासीं। यादि रहे त ॿकरी वग़ैरह हलाल जानवर खे ज़बह करणु ज़ुल्म न आहे, छो जो शरीअत इन्हनि खे ज़बह करण जी इजाज़त ॾिनी आहे, पर साणनि ज़ुल्म जूं मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि। मिसाल तौरु ॿकरी या ॿकरे खे ज़बह करण वक़्तु एतिरो गहराईअ ताईं ज़बह करणु जो छुरी हराम मग़ज़ या किरंगे जी हॾीअ ताईं पहुची वञे। यादि रहे त किरंगे जी हॾी कंध खां वठी चेल जे आख़िरी छेड़े ताईं हूंदी आहे। हिन में पुछ शामिल न आहे। हिन हॾीअ मां हिकु अछे रंग जी ॾोरी निकिरंदी आहे जंहिंखे हराम मग़ज़ चयो वेंदो आहे। इन खे खाइणु हराम आहे, पर अक्सर करे माण्हुनि खे इन जी ख़बर न हूंदी आहे। चाप ऐं कमर जे गोश्त सां गॾु इहा अछी ॾोरी बि अची वेंदी आहे ऐं केतिरा ई माण्हू इन खे ॿूटी सम्झी खाई वेंदा आहिनि। जेकॾहिं गोश्त खपाइण वारो माहिर ऐं तजुर्बेकार कासाई हूंदो आहे त हू उन ॾोरीअ खे गोश्त खां अलॻि करे उछले छॾींदो आहे। मुर्गीअ जे कंधे में बि इहा अछी ॾोरी हूंदी आहे जेका हराम मग़ज़ आहे, तंहिं करे उन खे बि न खाइणु घुरिजे। बेसबब तकलीफ़ पहुचाइणु ज़ुल्म आहे। जानवर ज़बह करण वक़्तु हराम मग़ज़ ताईं छुरी पहुचाइणु बिला वजह तकलीफ़ ॾियणु आहे, छो त ज़बह करण में सिर्फ़ु 4 रगूं कटणियूं हूंदियूं आहिनि ऐं ज़बह करण वक़्तु जेकॾहिं 3 रगूं या चइनी रगुनि जो अक्सर हिसो कटिजी वञे तॾहिं बि ज़बीहा हलाल थी वेंदो आहे। फ़तवा हिंदिया 287/5।
बकरी ते ज़ुल्म जो अंदाज़। कुझु क़ासाइन खे ॾिठो वियो आहे त ख़ुसूसन क़ुर्बानीअ जे ॾींहंनि में त उहे जल्दबाज़ीअ में ॿकरीअ जे गले ते छुरी वहाईंदा आहिनि ऐं पोइ उन जे कंध खे थोरो कटे यकदमि झटिको ॾेई संदसि कंधु भञी छॾींदा आहिनि, जॾहिं त अञा उन जे जिस्म में कुझु जान बाक़ी हूंदी आहे। जेकॾहिं इन्हनि ज़ालिमनि खे सम्झायो वञे त पंहिंजी ग़लती तस्लीम करण बदिरां उल्टो लड़ाई ऐं झगड़ो करणु शुरू करे ॾींदा आहिनि। अहिड़नि खे सोचणु घुरिजे त जेकॾहिं उन्हनि जो पंहिंजो कंधु अहिड़ी तरह भॻो वञे त संदन छा हाल थींदो। ॾिसो, बेज़बान जानवर जेको न कंहिंजो कुझु बिगाड़े सघे थो ऐं न ई कंहिंखे का दांह ॾेई सघे थो, उन सां हिन तरह जो ज़ुल्म भरियो अंदाज़ इख़्तियार करणु केॾो वॾो जुर्म आहे। ॻऊं ते ज़ुल्म जो अंदाज़। अहिड़ी तरह कुझु ज़ालिम कासाई ॻऊं ज़बह करण वक़्तु संदसि गले जे खल चीरींदे छुरी खुपाए उन जे दिलि जूं रॻूं कटे छॾींदा आहिनि। थोरो गौर करियो, बेज़बान जानवर जंहिंजूं टंगूं ॿधल हूंदियूं आहिनि, किराइण खां पोइ केतिरनि ई माण्हुनि खेसि पकिड़े रखियो हूंदो आहे ऐं मथां वरी वेचारीअ जी ज़िंदा हुअण जी हालत में खल चीरे छुरी खुपाए संदसि दिलि जूं रॻूं कटणु ऐं पोइ हथ में छुरी खणी बहादुरनि वांगुरु संदसि पासे में बीहणु ॼण को वॾो क़िलो फ़तह करे छॾियो आहे। ज़बह करण जो ही अंदाज़ यक़ीनन जानवर ते ज़ुल्म ऐं खेसि बेसबब तकलीफ़ पहुचाइणु आहे। जिन माण्हुनि जे सीननि में शफ़क़त भरी दिलि हूंदी आहे, उन्हनि लाइ ही वॾो तकलीफ़ ॾींदड़ कमु आहे। ए आशिक़ाने रसूल, अव्हां पाण वटि ऐं जिते अव्हां जी ॻाल्हि ॿुधी वेंदी आहे उते क़ुर्बानीअ जे मौक़े ते हिन तरह जे ज़ुल्म खे रोकियो। यादि रखो, जॾहिं जानवरनि जे मुआमिले में असांजी दिलि हमदर्दी ऐं शफ़क़त भरी हूंदी आहे त इनशा अल्लाहुल करीम असांखे बि सवाबु मिलंदो ऐं मुआशिरे जी इस्लाह में बि मदद हासिलु थींदी। छो त जॾहिं असां जानवरनि ते शफ़क़त करण वारा हूंदासीं त इंसाननि ते अञा वधीक शफ़क़त वारा बणिजी वेंदासीं। प्यारा इस्लामी भाइरो, अव्हां बयान जे शुरूआत में ॿुधो त हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाहि अलैह खे हिकु अहिड़ो पखी तोहफ़े तौरु पेश कयो वियो जेको अल्लाह पाक जे ज़िक्र खां गाफ़िल थियण जे करे क़ैद थी वियो हो। हिन क़िस्म जो हिकु ॿियो दिलचस्प वाक़ियो अव्हां जी ख़िदमत में पेश आहे। अल्लाह जी यादि खां गाफ़िल मच्छियूं। हिकु बुज़ुर्ग पंहिंजे नंढड़ी धीउ खे साण करे दरिया जे किनारे ते आया ऐं मच्छियूं पकड़ण लॻा। हू मच्छियूं पकड़े पंहिंजे धीउ खे ॾेई रहिया हुआ त जीअं हूअ खेनि टोकरीअ में जमा कंदी रहे। काफ़ी देरि खां पोइ जॾहिं उहे बुज़ुर्ग शिकार खां फ़ारिग़ थिया त ॾिठाऊं त टोकरी ख़ाली आहे। हुननि धीउ खां पुछियो, मच्छियूं केॾांहुं वयूं? संदन धीउ जवाबु ॾिनो, बाबा साईं, तव्हां ॿुधायो हो त माहीगीर जे ॼार में उहा ई मच्छी फासंदी आहे जेका अल्लाह पाक जी यादि खां गाफ़िल थी वेंदी आहे। तंहिं करे अव्हां जेका बि मच्छी पकड़े मूंखे ॾेई रहिया हुआ त मां इहो सम्झी त शायदि हीअ उहा ई मच्छी आहे जेका अल्लाह पाक जी यादि खां गाफ़िल थी वई आहे। तंहिं करे मां उन मच्छीअ जो मुंहुं पकड़े खेसि इहो चई वापसि दरिया में मोकिली पई छॾियो त ॾिस, तूं अल्लाह पाक जे ज़िक्र खां गाफ़िल थी असांजे ॼार में फासी वई आहीं। हाणे मां तोखे मोहलत ॾियां थी, वञ ऐं आईंदा अल्लाह पाक जी यादि खां गाफ़िल न थी जा। इन सां गॾोगॾु मुंहिंजे ज़हन में हीअ ॻाल्हि बि आई त किथे ईअं न थिए जो हिननि गाफ़िल मच्छियुनि खे खाई असां बि अल्लाह पाक जी यादि खां गाफ़िल थी वञूं। नुज़हतुल मजालिस 18/1 माख़ूज़न। हिन वाक़े मां इहो न सम्झे त मच्छी खाइणु हराम आहे। यादि रखो, मच्छी हलाल आहे। फ़क़ति उहा ई मच्छी हराम आहे जेका पाणीअ में कुदरती मौत मरी उबती थी तरण लॻी। दुर मुख़्तार 511/9। केकड़े जो शरई हुकुम। ए आशिक़ाने रसूल, ही उसूल ज़हन नशीन करे छॾियो त मच्छीअ खां सवाइ पाणीअ जो हर जानवर हराम आहे। बदायो सिनाए 144/4। केकड़ो खाइणु हराम आहे छो त इहो मच्छी न पर पाणीअ में रहण वारो हिकु जानवर आहे। फतावा रज़विया 208/24। झींगो खाइणु कीअं आहे? झींगे प्रॉन जे बारे में उलमाए कराम में इख़्तिलाफ़ आहे। कुझु उलमा चवनि था झींगो मच्छी आहे, कुझु चवनि था त मच्छी न आहे। मुंहिंजा आका आला हज़रत इमाम अहले सुन्नत मौलाना शाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाहि अलैह फ़रमाइनि था, झींगो खाइणु ख़िलाफ़े औला आहे, याने बहितर ही आहे त न खाधो वञे।
फतावा रज़विया 339/20। हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती मोहम्मद अमजद अली आज़मी रहमतुल्लाहि अलैह इरशाद फ़रमाइनि था, झींगे जे बारे में इख़्तिलाफ़ आहे त इहो मच्छी आहे या न। इन करे संदसि हिल्लत ऐं हुरमत याने हलाल ऐं हराम हुअण में बि इख़्तिलाफ़ आहे। ज़ाहिरी तौरु उन जी शिकिल मच्छीअ जहिड़ी न लॻंदी आहे, पर हिकु क़िस्म जो कीड़ो लॻी रहियो हूंदो आहे, तंहिं करे इन खे खाइण खां बचणु ई घुरिजे। बहार शरीयत 325/3 हिसो 15। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, पखी हुजनि या का ॿी ज़िंदा शइ, सभु अल्लाह पाक जी तस्बीह कंदा आहिनि ऐं संदसि यादि में मगन रहंदा आहिनि। जीअं सिपारो 15 सूरह बनी इसराइल जी आयत नंबर 44 में अल्लाह पाक जो फ़रमान आहे, व इम मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं का बि शइ अहिड़ी न आहे जेका उन जी हम्द बयानु करण सां गॾु उन जी पाकाई बयानु न कंदी हुजे। हिन मुबारक आयत जे तहत मौलाना सैयद मोहम्मद नईमुद्दीन मुराद आबादी रहमतुल्लाहि अलैह इरशाद फ़रमाइनि था, हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा फ़रमायो आहे त हर ज़िंदा शइ अल्लाह पाक जी तस्बीह कंदी आहे ऐं हर शइ जी तस्बीह संदसि हैसियत मुताबिक़ आहे। सदरुल अफ़ाज़िल रहमतुल्लाहि अलैह वधीक फ़रमाइनि था त मुफ़स्सिरीन बयानु कयो आहे त दरवाज़ो खोलण जो आवाज़ ऐं छित जो चिटकण बि तस्बीह कंदो आहे ऐं इन्हनि सभिनी जी तस्बीह सुब्हानल्लाहि व बिहम्दिही आहे। ख़ज़ाइनुल इरफ़ान सिपारो 15 बनी इसराइल तहतुल आया 44 सफ़ो 533। ए आशिक़ाने रसूल, पखी ऐं चौपाया सभु पंहिंजे पंहिंजी ॿोलीअ में अल्लाह पाक जी तस्बीह बयानु कंदा आहिनि। झंग में मूंखां सवाइ ज़िक्र करण वारो ॿियो को बि न आहे। हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम हिकु झंग मां अल्लाह पाक जो ज़िक्र कंदे गुज़री रहिया हुआ त ओचितो संदन दिलि में ख़्यालु आयो त शायदि हिन झंग में मूंखां सवाइ को ॿियो अल्लाह पाक जो ज़िक्र करण वारो न हूंदो। अल्लाह पाक सभिनी पखियुनि, दरिंदनि ऐं चौपायनि खे हुकुम ॾिनो त सभई पंहिंजे पंहिंजे ज़िक्र जो आवाज़ बुलंद करियो। त हर पासे खां पखियुनि, दरिंदनि ऐं चौपायनि जे ज़िक्र जो आवाज़ बुलंद थियणु लॻो। सैयदना मूसा अलैहिस्सलाम फ़ौरन हिन मुआमिले खे सम्झी विया ऐं सजदे में वञी अल्लाह पाक खां मुआफ़ी घुरंदे अर्ज़ु कयाऊं, या अल्लाह पाक, छा ज़मीन जे हेठियां बि तुंहिंजो ज़िक्र थी रहियो आहे? अल्लाह पाक इरशाद फ़रमायो, इद्रिब बिअसा अलल अर्दि, याने पंहिंजी असा लठ ज़मीन ते हणो। सैयदना मूसा अलैहिस्सलाम ज़मीन ते पंहिंजी असा हई त ज़मीन फाटी पई ऐं उन मां छोलियूं हणंदड़ पाणी नज़र अचणु लॻो। पोइ हुकुम थियो त उन पाणीअ ते बि असा हणो। पाण अलैहिस्सलाम पाणीअ ते बि असा हई त पाणी जो सीनो फाटी पियो ऐं उन मां हिकु कारो पत्थर ज़ाहिर थियो। अल्लाह पाक जे हुकुम सां उन पत्थर ते बि असा हई वई त उहो पत्थर ॿिनि हिसनि में विरहाइजी वियो। उन मां हिकु साए रंग जो जानवर निकितो जेको अल्लाह पाक जो ज़िक्र करे रहियो हो। सैयदना मूसा अलैहिस्सलाम खांइसि पुछियो, तुंहिंजी उमिरि केतिरी आहे? हुन वराणियो, 300 साल। फ़रमायाऊं, तुंहिंजो कमु कहिड़ो आहे? हुन चयो, छा अल्लाह पाक जी यादि खां वधीक को ॿियो अहम कमु बि आहे? ए मूसा, मां हर वक़्तु अल्लाह पाक जी यादि में मशग़ूल रहंदो आहियां। मूंखे ॾींहं में 2 भेरा पाणी ॾिनो वेंदो आहे, पर मां इन ख़ौफ़ विचां पाणी न पीअंदो आहियां त किथे ईअं न थिए जो आउं पाणी पीअण में मशग़ूल थी वञा ऐं उन दौरान मुंहिंजो मौत वाक़ई थी वञे ऐं मां अल्लाह पाक जो ज़िक्र छॾे ग़फ़लत जो मौत मरी वञा। एतिरो चवण खां पोइ उहो साए रंग जो जानवर ग़ाइबु थी वियो। पत्थर पाणीअ जे अंदरि हलियो वियो ऐं ज़मीन ॿीहर पंहिंजी असली हालत में अची वई। अनीसुल वाइज़ीन सफ़ो 64। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अव्हां ॾिठो त ज़मीन जे अंदरि रहण वारे मख़लूक़ बि अल्लाह पाक जो ज़िक्र कंदी आहे। इन सिलसिले में हिकु ॿियो वाक़िओ बि मुलाहिज़ा फ़रमायो, हिन कीड़े खे छो पैदा कयो वियो आहे? हज़रत इमाम मुहम्मद बिन मुहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैह नक़ल कनि था, अल्लाह पाक
जा नबी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम पंहिंजे मुबारक घर में ज़बूर शरीफ़ जी तिलावत करे रहिया हुआ त मिटीअ मां हिकु ॻाढ़े रंग जो कीड़ो ज़ाहिर थियो। संदन दिलि में ख़्यालु आयो त ख़बर न आहे हिन कीड़े खे छाजे लाइ पैदा कयो वियो आहे। अल्लाह जे हुकुम सां उहो कीड़ो अल्लाह जे नबी सैयदना दाऊद अलैहिस्सलाम खे मुख़ातब थी चवणु लॻो, ए अल्लाह जा नबी, जॾहिं ॾींहं जो वक़्तु ईंदो आहे त अल्लाह पाक मुंहिंजी दिलि में हीअ ॻाल्हि दाख़िल करे छॾी आहे त मां ॾींहं जे वक़्तु रोज़ानो 1000 भेरा सुब्हानल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि वला इलाहा इल्लल्लाहु वल्लाहु अकबर पढ़ां। ए अल्लाह जा नबी, मुंहिंजी राति हिन तरह गुज़रंदी आहे जो अल्लाह पाक जी इनायत ऐं संदसि हुकुम सां मां हर राति 1000 भेरा ही दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिही व स्वहबिही वसल्लम पढ़ंदो आहियां। तव्हां इरशाद फरमायो त मां तव्हां मां कहिड़ो फ़ाइदो हासिल करियां ऐं कीअं फैज़ हासिल करियां। कीड़े जी ॻाल्हि ॿुधी सैयदना दाऊद अलैहिस्सलाम अल्लाह पाक खां डिॼी तौबह कई ऐं उन ते ई भरवसो कयो। मुकाशिफ़तुल क़ुलूब सफ़ो 10। ए आशिक़ाने रसूल, हिन ॻाढ़े रंग जे कीड़े त असांखे लोॾे छॾियो आहे त हू ॾींहं जे वक़्तु रोज़ानो 1000 भेरा सुब्हानल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि वला इलाहा इल्लल्लाहु वल्लाहु अकबर पढ़ी रहियो आहे ऐं राति जो रोज़ानो 1000 भेरा दुरूद पाक पढ़ी रहियो आहे। जॾहिं त असांजी हालत हीअ आहे जो असां रोज़ाना 1000 भेरा त ठहियो पर 100 भेरा बि दुरूद शरीफ़ न पढ़ी सघंदा आहियूं। जेकॾहिं असांखे का फुज़ूल वेहक या कचहरीअ जो मौक़ो मिली वञे त कलाकनि जा कलाक बोर न थींदा आहियूं ऐं माण्हुनि जो मज़ाक़ उॾाईंदा रहंदा आहियूं। लतीफ़नि ऐं मज़ाक़ मस्ख़रीअ लाइ असां वटि तमामु घणो वक़्तु आहे। जेकॾहिं असांखे टीवी मुयसरु थी वञे त 3 कलाक फिल्मूं ऐं ड्रामा ॾिसंदा आहियूं ऐं रिमोट सां मुख़्तलिफ़ चैनल्स बदिलाईंदा रहंदा आहियूं। जेकॾहिं गाना ॿुधण जो मौक़ो मिली वञे त बग़ैर कंहिं बोरियत जे कलाकनि जा कलाक गाना ॿुधंदा रहंदा आहियूं। जेतोणीकि गाननि ॿुधण ते सख़्तु क़िस्म जूं वईदूं आहिनि। गपशप जूं महफ़िलूं ऐं कूड़। अफ़सोस, गपशप जे महफ़िलुनि में माण्हुनि खे खिलाइण लाइ दिलि खोले कूड़ ॻाल्हायो वेंदो आहे, जॾहिं त हदीस पाक में आहे, हलाकत आहे उन जे लाइ जेको माण्हुनि खे खिलाइण जे लाइ कूड़ ॻाल्हाए। तिरमिज़ी 142/4 हदीस 23-22। बदक़िस्मतीअ सां अॼुकल्ह केतिरा ई माण्हू कूड़ जी आफ़त में मुब्तला नज़र अची रहिया आहिनि। यादि रहे त सिर्फ़ु खिलाइण लाइ ई न पर ॿियनि मुआमलनि में बि कूड़ ॻाल्हायो वेंदो आहे। हाणे त हालत इहा थी वई आहे जो कूड़ ॻाल्हाइण में कंहिं बि क़िस्म जो शर्म या आर महसूसु नथो कयो वञे पर कूड़ ॻाल्हाइण खे हिकु फ़न सम्झियो पियो वञे। अॼु जे दौर में जेकॾहिं को कंहिं ग्राहक सां कूड़ ॻाल्हाए, मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधाए ऐं हेरा फेरी करे सामान विकिरो करे विझे त उनखे कामयाबु सेल्समैन सम्झियो वेंदो आहे ऐं जेकॾहिं को सच ॻाल्हाए, सौदो विकिणे ऐं माल में मौजूदु ऐब ज़ाहिर करे ॿुधाए त माण्हू उनखे बेवकूफ़ सम्झंदा आहिनि ऐं संदसि मज़ाक़ उॾाईंदा आहिनि। नऊज़ु बिल्लाह। अॼुकल्ह माण्हुनि ही ज़हन बणाए छॾियो आहे त कूड़ ॻाल्हाइण खां सवाइ चारो न आहे। 2 मच्छी पकड़ वारनि जी हिकायत। गुज़िरियल ज़माने में हिकु मोमिन ऐं हिकु काफ़िर मच्छीअ जो शिकार करण लाइ निकिता। काफ़िर पंहिंजे कूड़नि माबूदनि जो नालो वठी मच्छियूं पकड़ींदो रहियो ऐं वटसि मच्छियुनि जो ढेर लॻी वियो। मोमिन अल्लाह जो नालो खणी ॼार उछलींदो रहियो पर खेसि कुझु हथु न आयो। शाम जो संदसि ॼार में सिर्फ़ु हिकु मच्छी फाथी। साबित तड़पंदे लुछंदे ऐं फथकंदे वञी पाणी में किरी मोमिन ख़ाली हथे मोटियो ऐं काफ़िर टोकरी भरे मोटियो। मोमिन ते मुक़ररु फ़रिश्तो अफ़सोस करणु लॻो। अल्लाह पाक उन फ़रिश्ते खे जॾहिं जन्नत में मोमिन जो महल ऐं आलीशान मक़ाम ॾेखारियो त फ़रिश्तो बे इख़्तियार थी चवणु लॻो, ख़ुदा जो कसम, हिन अज़ीम शान महल में दाख़िल थियण खां पोइ उन मुसलमान मच्छी मारण वारे खे मच्छीअ जे शिकार में नाकामीअ जो को ग़म न रहंदो। ऐं जॾहिं अल्लाह पाक फ़रिश्ते खे जहन्नम में काफ़िर जो ठिकाणो ॾेखारियो त हुन चयो, ख़ुदा जो कसम, जॾहिं हिन अज़ाब जी जाइ ते हू पहुचंदो त खेसि खोड़ सारी मच्छियुनि वारी दुनिया जी आरज़ी ख़ुशी
को फ़ाइदो न ॾींदी। तंबीहुल गाफ़िलीन सफ़ो 136। गिराक टुटे थो त टुटी वञे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, जेकॾहिं फ़र्ज़ु करियो सच ॻाल्हाइण जे करे गिराक टुटे थो त भली टुटी वञे, पर अल्लाह पाक ऐं संदसि प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां असांजो मुहबत जो रिश्तो थियणु टुटणु न घुरिजे। यादि रखो, जेकॾहिं सच ॻाल्हाइण सां कारोबार में घटिताई अचे थी त का ॻाल्हि न आहे। परवरदिगारे आलम जेको ॿिन्ही जहाननि खे पाले रहियो आहे, जेसिताईं असांजी ज़िंदगी आहे असांखे बि रोज़ी ॾींदो रहंदो, बुखियो न रखंदो। चाहे को रिश्वत वठे, व्याज जो कारोबार करे, कारोबार में कूड़ ॻाल्हाए ऐं मिलावट वारो माल विकिणे, वॾा वॾा बंगला, महल ऐं माड़ियूं अॾाए छॾे ऐं वॾियूं वॾियूं गाॾियूं ख़रीद करे वठे, उन्हनि खे ॾिसी असांखे अल्लाह पाक जी रहमत मां मायूस न थियणु घुरिजे ऐं न ई इहो गुमान करणु घुरिजे त अल्लाह पाक असांजे हाल खां बेख़बर आहे। यादि रखो, अल्लाह पाक असांखे आज़माए रहियो आहे। अन क़रीब असांखे बि मौत ईंदो ऐं उनखे बि जंहिं हराम ज़रिअनि सां माल कमायो आहे, जेकॾहिं अल्लाह पाक चाहियो त हुन जे मुक़ाबले में असांजो मुआमिलो क़ाबिले रश्क हूंदो। क़ाबिले रश्क केरु आहे? ए आशिक़ाने रसूल, ख़ुदा जो कसम, दुनिया में वधीक माल कमाइण वारो क़ाबिले रश्क न आहे। क़ाबिले रश्क त उहो आहे जेको पंहिंजो ईमान सलामत खणी क़ब्र में हलियो वञे। हर जाइ ते ईमान लुटण वारा मौजूदु आहिनि ऐं शैतान तरह तरह सां ईमान ते हमला करे रहियो आहे। पंहिंजे ईमान जी हिफ़ाज़त करणु तमामु वॾो मसइलो आहे। ग़फ़लत शिआरी, दुनियादारी, सिर्फ़ु दुनिया जो माल गॾु करण खे ई पंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु सम्झणु, बुरनि माण्हुनि जी सोहबत में रहणु वग़ैरह जहिड़ियुनि आफ़तुनि जे हूंदे जेकॾहिं ईमान सलामत रहिजी वञे त वॾी ॻाल्हि आहे। अफ़सोस, सद करोड़ अफ़सोस, असांखे पंहिंजे ईमान जी सलामती जो फ़िक्रु न आहे। जेकॾहिं ईमान जी सलामतीअ जो फ़िक्रु हुजे हा त असां गुमराह, बददीन ऐं बुरनि माण्हुनि जी सोहबत खां परे भॼूं हा, जीअं असांखे उन जो हुकुम बि ॾिनो वियो आहे। सिपारो 7 सूरतुल इनआम जी आयत नंबर 68 में अल्लाह पाक फ़रमाए थो, तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, ऐं जेकॾहिं शैतान तोखे भुलाए छॾे त यादि अचण खां बाद ज़ालिमनि वटि न वेह। हिन आयत जे तहत मुफ़स्सिरीन फ़रमाइनि था त हिते ज़ालिमनि मां काफ़िर, मुबतदिईन याने गुमराह ऐं बददीन ऐं फ़ासिक़ मुराद आहिनि। तफ़सीरात अहमदिया सिपारो 7 सूरह अल अनआम तहतुल आया 68 सफ़ो 388। थी सघे थो त अहिड़नि माण्हुनि जी सोहबत में रहण जे सबबु कंहिंजी दुनिया त आबाद थी वञे, पर आख़िरत बर्बाद थी वेंदी आहे। पर कॾहिं कॾहिं दुनिया बि बर्बाद थी वेंदी आहे। पंहिंजी ई ग़फ़लत जे सबबु अहिड़ा ॾींहं था ॾिसणा पवनि। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, दुनिया जी मुहबत, माल ऐं दौलत जी लालच ऐं ग़फ़लत जो ई नतीजो आहे जो अॼु मुसलमान तबाह ऐं बर्बाद थी वियो आहे। जेकॾहिं मुसलमान जी ज़बान अल्लाह पाक जे ज़िक्र सां तर रहे ऐं संदसि दिलि अल्लाह जी यादि में मशग़ूल हुजे त अहिड़ी नौबत न अचे हा। पर अफ़सोस, मुआमिलो इन जे बिल्कुलु उबतड़ आहे। पहिरियां जॾहिं माण्हू अखि खोलींदो हो त सुबुह सवेर अल्लाह पाक जो नालो संदसि कननि में पवंदो हो, जॾहिं त हाणे सूरत हाल हीअ आहे जो माण्हू सुबुह जो अखि खोले थो त फ़िल्मी गाननि जो आवाज़ु संदसि कननि में गूंजी रहियो हूंदो आहे। पहिरियां जॾहिं माण्हू अखि खोलींदो हो त पाकीज़ा सूरतूं ॾिसंदो हो ऐं हाणे मोबाइल में बेहया औरतुनि जा चहिरा ॾिसी रहियो हूंदो आहे। यादि रखो, बदनज़रीअ जी सज़ा ॾाढी होलनाक आहे। अखियुनि में बाहि विधी वेंदी। मनक़ूल आहे त जेको पंहिंजे अखियुनि खे हराम सां भरींदो, क़यामत जे ॾींहुं उन जे अखियुनि में बाहि भरी वेंदी। मुकाशिफ़तुल क़ुलूब सफ़ो 10। कननि में पिघरियल शीहो। हज़रत सैयदना अनस रज़ियल्लाहु अन्हु खां मनक़ूल आहे त जेको शख़्स कंहिं ॻाइण वारीअ वटि वेहे गाना ॿुधंदो आहे, क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक संदसि कननि में पिघरियल शीहो विझंदो। कंज़ुल उम्माल 96/15 हदीस 40/662। पंहिंजे नाज़ुक ऐं कमज़ोर जिस्म ते रहम खाओ। ए कमज़ोर ऐं लाचार इस्लामी भाइरो,
पंहिंजे इन नाज़ुक ऐं कमज़ोर जिस्म ते रहम खाओ जेको न गर्मी बर्दाश्त करे सघे थो ऐं न ई सर्दी, मामूली मथे जो सूर बि जंहिंखां बर्दाश्त नथो थिए, जंहिंखे हल्को बुख़ार बि पीड़े छॾींदो आहे, त पोइ अहिड़ो जिस्म जहन्नम जी बाहि कीअं बर्दाश्त करे सघंदो। आह, मामूली कीड़ो कपिड़नि में हलियो वञे त तड़पाए छॾींदो आहे। कीविली चक हणे त माण्हू खां दाह निकिरी वेंदी आहे, त पोइ नांगनि ऐं विछुनि जा ॾंग कीअं बर्दाश्त करे सघंदो। यकीनन बर्दाश्त न करे सघंदो। तंहिं करे अल्लाह पाक जी रहमत जा दरवाज़ा खुलियल आहिनि। असां सभिनी खे गॾिजी संदसि बारगाह में तौबह करणु घुरिजे ऐं उन खां ई ख़ैर जी तौफ़ीक़ तलब करणु घुरिजे। यादि रखो, अल्लाह पाक रहम, करम ऐं फ़ज़ल फ़रमाइण वारो आहे ऐं हू सुवाल करण वारे खे संदसि तलब खां वधीक अता फ़रमाईंदो आहे। हम तो माइल ब करम हैं कोई साइल ही नहीं, राह दिखलाएं किसे राह वे मंज़िल ही नहीं। अल्लाह पाक असां सभिनी खे पंहिंजी यादि ऐं पंहिंजे ज़िक्र करण जी तौफ़ीक़ बख़्शे। असां सभिनी जे दिलुनि मां ग़फ़लत जो मेर ऐं ज़ंग दूर करे पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी यादि सां असांजे दिलुनि खे मुनवर करे छॾे। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।